अस्सलाम वालेकुम दोस्तों। तो ही ॾुखाईंदड़ वीडियो तव्हां ज़रूरु ॾिठी हूंदी। मूंखे अहसासु आहे त ही वीडियो ॾिसी करे तव्हांजी दिलि आज़ारी थी हूंदी, पर मुंहिंजो मक़सदु इहो बिल्कुलु न आहे त मां कंहिंजी दिलि आज़ारी कयां। पर ही जेको वाक़ियो हुयो तमामु ॾुखाईंदड़ हुयो ऐं हिन जो ॾुखु मूंखे त अञा बि आहे, छो जो हिननि जो घर जेको आहे त मुंहिंजे घर जे बिल्कुलु साम्हूं हुयो। त उन टाइम मां पंहिंजे घर में मौजूदु हुयुसि जंहिं वक़्तु हिननि जे घर खे बाहि लॻी हुई। त पहिरीं असां रेस्क्यू करण जी तमामु घणी कोशिशि कईसीं। बाहि तमामु शदीद हुई जेका कंट्रोल न थी सघी ऐं उन में मुस्लिम समाज जो नंढड़ो सड़ी फोत थी वियो। त पहिरें मूंखे ख़बर न हुई त जेको आहे त हिन जो नंढड़ो बि इन घर में सड़ी रहियो आहे। हिते खोड़ सारा ट्रस्ट मौजूदु आहिनि जेका ग़रीबनि जी मदद कंदा आहिनि। त ॾिसूं था हली पुछूं था हली मुस्लिम मसाणी खां त हुननि जी जेका आहे केतिरी मदद थी चुकी आहे। ॾिसूं था त हिन जी जेका आहे ओड़े पाड़े ऐं जंहिं ताईं ही वीडियो पहुती हुई उन्हनि केतिरी मदद कई आहे, तव्हां ख़्यालु कयो आहे या हू ईअं जेका आहिनि बेलियारो मददगार बणियल आहिनि। त हलूं था ॾिसूं था हाणोकी सूरत हाल। दोस्तो पहिरीं कॉल जेका आहे मूं साफ़ ई काज़ी अगनि खे कई ऐं उन्हनि खे फोटेज बि मोकिलिया जेका हुननि पंहिंजे सोशल मीडिया जे अकाउंट ते रखिया। उन्हनि खां बाद हू वाक़े जी मालूमात हासिलु कंदा रहिया ऐं उन्हनि खे जेका इमदाद मिली उन्हनि हिकु घंटे जे अंदरि अची करे फौरी तौर ते मुस्लिम समाज खे ॾिनी, जेका शायदि 20 खां 25,000 हुई। मां वाज़े कंदो हलां त न मां सहाफ़ी ऐं न मां जर्नलिस्ट आहियां, पर जेकॾहिं सहाफ़ी अची हिन वाक़े खे सुठे नमूने रिपोर्ट कनि हा त शायदि हिन मिसकिन जी उन खां वधीक मदद थी सघे हा। दोस्तो मां पहुतो आहियां मुस्लिम समाज जे घर, जंहिंजो जेको आहे पोएं आचर ते घरु सड़ियो हुयो। त छीडी खां बाद मां जेको आहे दोबारा रिकॉर्डिंग करण आयो आहियां ऐं मैसेज ॾियणु आयो आहियां ऐं मैसेज पहुचाइणु आयो आहियां MNA MPS ताईं। हू मसरूफ़ हुया सेनेट इलेक्शन में। जेकॾहिं फ़ारिग थिया आहिनि त तव्हांजे हल्के में हिकु ग़रीब मिसकिन जो घरु सड़ियो हुयो जंहिंमें हुनजो मासूम ॿारड़ो बेसड़ी फोत थी वियो हुयो। जेकॾहिं तव्हां सेनेट जे इलेक्शन मां फ़ारिग थिया आहियो, कुझु टाइम कढो ऐं हिन मिसकिन जी मदद कयो जेको तव्हांजी मदद जो मुंतज़िर आहे। ही मुस्लिम समाज जा नंढड़ा मासूम ॿार आहिनि जेके हुकूमत जी मदद जा मुंतज़िर आहिनि। अञा ताईं जेको आहे त 6 ॾींहं गुज़री चुका आहिनि त ही घर न आहे ठाहिराए सघियो। मुख़्तियार कार जे तरफ़ां सिर्फ़ु हिननि खे ही टेंट मिलियो हुयो जेको हिननि लॻाए रखियो आहे। त असां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं मुस्लिम समाज सां त हुननि जी जेका आहे ओड़े पाड़े वारनि हुकूमत जे तरफ़ ही वालिद साहब आहे नंढड़े मासूम अब्दुल जब्बार जो, जेको हिन वाक़े में सड़ी फोती वियो हुयो। हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त ओड़े पाड़े वारनि ऐं हुकूमत जे तरफ़ां तव्हांजी केतिरी मदद थी आहे। त हिन खां वधीक पुछूं था मुस्लिम साहब तव्हांजी जेका आहे हुकूमत जे तरफ़ां का मदद थी आहे? तंबू ॾेई वियो मुख़्तियार कार 4,000 रुपयो ॾिनो, छोकिरे रखी वेठा हुयासीं। ठीकु आहे, ॿियो जेको आहे न राशन पाणी ॾेई वियो, वरी उहा ख़तमु ख़तमु कढाईसीं। बाक़ी शुक्रगुज़ार आहे मां गुलसन जो, उन्हनि ॾाढी मदद कई आहे मुंहिंजी हिन टाइम। ओड़े पाड़ेनि वारे मदद कई आहे, कंहिं रिली ॾिनी आहे, कंहिं छा ॾिनो आहे, जेको सूरत हाल आहे। बाक़ी गवर्नमेंट जे तरफ़ां अञा को ॿियो अहिड़ो कोन्हे थियो। त मुंहिंजे वेठे ई मुख़्तियार कार तव्हां सां वाइदो करे वियो हुयो त जेको आहे सुभाणे मां तपेदार खे मोकिलींदुमि जेका घर जी माप ऐं जेको आहे सड़ियल तव्हांजो घरु आहे उन जी जेका आहे रिपोर्ट ठाहे मूंखे पेश कंदो ऐं वधीक जेका आहे तव्हांखे इमदाद ॾिबी। त उन हिन टाइम ताईं तव्हां वटि को आयो आहे? न पोइ न आयो आहे, कोई बि न आयो आहे। त मुख़्तियार कार वाइदो करे वियो हुयो त जेको आहे त सुभाणे मां तपेदार खे मोकिलींदुमि जेको हिन जो सामान सड़ियो आहे उनजी रिपोर्ट ठाहे मूंखे पेश कंदा त वधीक जेका आहे हिन जी इमदाद कंदासीं। पर हिन टाइम ताईं जेको आहे 6 ॾींहं गुज़री चुका आहिनि त हिते जेको आहे कोई न आयो आहे।
ही पाण ॿुधाए रहियो आहे त हुकूमत जे तरफ़ां जेका आहे मूंखे पहिरें मुख़्तियार कार मदद कई हुई, जंहिंमें 10,000 रुपया कैश, ही टेंट ऐं थोरो राशन हुयो, मूंखे पहुचाए ॾिनो हुई। उन खां बाद जेका आहे सरकार जे तरफ़ां मूंखे काई बि मदद न थी आहे। तक जा MNS ऐं MPS ते न पहुची सघिया आहिनि, पर लाड़काणे खां साईं सैयद अब्दुल गफ़ूर शाह साईं हिते पहुता आहिनि पंहिंजे मुरीदनि जे घर। ज़िले लाड़काणे खां आयो आहियां जी जी ऐं मूंखे ॾाढो ॾुखु थियो। जीअं अचर ते मूंखे फ़ोन ते ॿुधायो त तमामु घणो ॾुखु थियो त नंढड़ो बि शहीद थी वियो, घर बि सड़ी वियो आहे। जीअं कल्ह जुमे जी नमाज़ ही असां क़ुर जो ख़तमु कढायोसीं, ख़ुदा वास्ते देगिड़ो लहरायोसीं, मुस्लिम जे नंढड़े लाइ दुआ घुराईसीं। उन खां सुबुह जो मां 8 बजे हेॾे रवानो थियुमि त तकलीफ़ पुॼी तमामु तमामु ॾुखु थियो। पोइ तव्हां उते ॿुधो वाक़े जो, तव्हांखे बि तमामु घणो ॾुखु थियो, ओड़े पाड़े वारनि खे बि तमामु घणो ॾुखु थियो। पर असांजा जेका चूंडियल नुमाइंदा आहिनि, असांजा जेका चूंडियल नुमाइंदा आहिनि, हिन टाइम ते जेको आहे निंडनि में आहिनि, काई बि जेका आहे वोट महिल असांजा सभु मोल यादि पवंदा अथनि। उहो साईं अबा ॾाढा आहियूं न असां, तीरो मरी वियो, अबो ॾाढो मरी वियो, अबो ॾाढो मरी वियो। पर हिन ॾुख में शामिलु थियनि हा, भले न ॾियनि हा, न ॾियनि भले कुझु बि न ॾियनि, अलाह हिनखे ॾींदो, पर शामिलु थियनि हा त असांखे तमामु दिलि खे सुकून मिले हा त भले शामिलु त थिया। हिकु क़िस्म जी राति हूंदी आहे। इहा असांजे लाइ वॾी अज़ीम ॻाल्हि हूंदी आहे त असांजे ॾुख में शरीक थिए। MNA अचे, MP अचे, ग़रीब जे घर आयो, गरीब जे घर सार लधई, उनजी सार लधई, पोइ ॾे न ॾे अलाह हुनखे तौफ़ीक़ ॾींदो त ॾियनि, जे न ॾियनि त अलाह साईं हुनखे न छॾींदो। जेको सड़ी वेंदो आहे उहो जल्दीअ में आज़ादु थी वेंदो आहे, तमामु ख़ुशहाल थी वेंदो आहे। अलाह जे क़ुर में इहो हुकुम आहे। पर हीउ त नंढड़ो मासूम हुयो त हीउ सिधो जन्म में वेंदो। सुभान अल्लाह। पीउ माउ जो दुआगो आहे ऐं पीउ माउ हिननि जा ख़ुशि नसीब आहिनि। अलाह कंदो हिननि खे जेका तरक़ी मिलंदी ते पाण ॾिसी ऐं सोचींदा। असांजी हिननि खे हर वक़्तु दुआ आहे अलाह साईं हिननि जे मथां लिखियो ॿीहर को अहिड़ो न आणे, अलाह साईं हिननि खे ख़ुशि रखे। त साईं जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। दोस्तो, मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि हिन वीडियो खे जेको आहे शेयर कयो, जीअं हीअ वीडियो जेका आहे MNS MPS ताईं पहुची सघे ऐं हिन मिसकिन मुस्लिम समाज जी मदद थी सघे। महिरबानी।